चाचा दिल चयो त गोठा चक्कर ॾे। सिंधुअ सां मिलण पियो वञी। चाचा इनकार कोन थो कयां भोतारा, हेॾी सारी मेहनत करे ज़मीन ठाही आहे, इहो त मुंहिंजो हक़ आहे। हक़ हक़ वठण वारो तूं केरु थींदो आहीं? उड़ाए छॾी न, उड़ाए छॾी न। हा पुट, मां सदके वञी, तूं त ख़ुशि आहीं न भाउ? ॾाढो ॾुको हूंदो आहे तुंहिंजो। हा मां बिल्कुलु ख़ुशि आहियां मां। चाचो गॾु अथसि, उहो को ॾुखियो कंदुसि। पुट इहा का नई ॻाल्हि कान्हे, इहो त अज़ल खां थींदो थो अचे। केरु मरे थो, केरु मारे थो। बाबा इहो ई कुदरत जो कानून आहे। न बाबा न, इहो कुदरत जो कानून त न आहे। पर मां पंहिंजे दुश्मननि खे हिन दुनिया जे तख़्ते ते ॾिसण नथो चाहियां। कमदार आराम सां बाबा साईं, आराम सां। तव्हां इहो कमु मूं ते छॾे ॾियो। सलाम फादर। वॾेरो तव्हांजो बि दुश्मन थी वियो आहे छा? जी फादर। पर छो? यकीन न पियो अचे। क्या करे उम्मीद उनसे वफा की जो वफा नहीं जानते। सारंग तू केॾी महिल आहे? सोचियमि त चाचे सोढे सां मिलियो वञा। त पोइ बाबा सां मिली आहियां। सारंग तोखां बग़ैर मां ॾाढी हलाक थींदी आहियां। कुझु अणपूरो कमु पूरो करे वठां, पोइ तोखे हमेशह लाइ हितां वठी हलंदुसि। सारंग कंहिं चयो आहे त मेलाप मोहबत जी मौत आहे। सिंधु मोहबत कॾहिं न आहे। शादी खां अॻु में मोहबत में केॾो न जोश, केॾी न तड़प हूंदी आहे, ऐं पोइ सारो जोश सारी तड़प ख़तम थी वेंदी आहे। छा इहा मोहबत जी मौत न आहे? तूं जोश तड़प ऐं बेताबी खे मोहबत छो थी सम्झे? मोहबत में वधीक वसियत अची वेंदी आहे। उहा कींजर वांगुरु माटेली ऐं साटेली थी वेंदी आहे, ऐं शादी खां पोइ मोहबत वसी थी वेंदी आहे। त पोइ उहे कहिड़ा माण्हू आहिनि जेके शादी खे मोहबत जी मौत सम्झंदा आहिनि? जन माण्हुनि लाइ अंदर जी लोच, बेताबी ऐं जज़्बनि जी उलूं ई मोहबत आहे। इहे माण्हू मोहबत जी वसियत, गहराई ऐं धीरज खे मोहबत जो मौत सम्झंदा आहिनि। छा थी ॾिसी? तुंहिंजे नेणनि में प्यार जी वफ़ा थी तलाश कयां। मिले अल्लाह न करे जो पाण खे विछोड़ जो सफ़र करणो पवे। आउं तुंहिंजे यादुनि जी दरी खोले छॾींदुसि, जंहिंमें तुंहिंजे यादुनि जा झूटा थधी हीर जे झूटनि जी तुंहिंजी यादि ॾियारींदा। सिंधु जी दरी बि बंदि थी वई त पोइ सम्झ जाए सारंग मरी वियो। सारंग? हा सिंधु, तोखां सवाइ जीअण मुंहिंजे वस में न आहे। ॾींहुं लड़ी वियो आहे, मूंखे वञणु घुरिजे। सारंग बाबा सां न मिलंदे छा? घर वञी त सलाम चइजांसि। बाबा दादा कमु न्यापो मोकिलियो। काई नहीं के पंहिंजे पेट जो सूर आहे। बाबा अधु जो ॿार लाणो ई आहे न। बाबा हिकिड़ी त न्याणी आहे,
इन जो बि ॾिसी वाइसी विहांउ कंदासीं। चाचा नूरलाल राव त आश्रय में आहिनि। हा, पंहिंजी सिंधी जो बि लाड़ो हुननि ॾे घणो आहे। बाबा सारंग बि असांखे पंहिंजो ई आहे ऐं सिंधू परे कान वेंदी। पर बा मूं पको पह करे छॾियो आहे, सिंधू लाऊं लहंदी सारंग सां, न त वेठी भली आहे। नमस्ते, केॾी महिल आया आहियो? ॿाहिरि छो बीठा आहियो? अंदरि हलो न। अञा सोचम पियो त तूं अची वई। माणिक फादर छा बका जे खिलाफ़ आहे? ईअं त आहे, छो? हू बका जे ख़िलाफ़ आहे। हीअ असां फना थींदड़ कुवत में ॾाढो बका आहे। जेको बि ॾाढ जे ख़िलाफ़ थींदो फना थी वेंदो। ॾाढ त ईश्वर खे जॻाए। शुक्र करे त इंसान जी पहुच खां दूर आहे। तूं त अलाए छा छा चवंदो रहीं तूं, कंहिंजो बि डपु न थिए छो? ख़ौफ़ हुजे हा त ख़ुदा खे सजदो न कयां। छा मतिलब? इंसान ख़ुदा खे सजदो छो थो करे? छो थो करे? ख़ौफ़, ख़ुदा जो ख़ौफ़। ख़ौफ़ न हुजे त बहरहाल पादरी साहब सुठो माण्हू आहे। ज़ालिमनि मां चङाई जी उम्मीद नथी रखी सघिजे पद्मनी। एतिरा ॾींहं किथे हुए? जोगी आहियां, हाणे बि झोक पे वियसि। हितां लंघियमि लड़ी आयुसि, सोचियमि तोसां मिलंदो वञा। हिन महिल बि? हा, हयाती रही त मिलंदासीं। चङो, मां हाणे हलां थो। मानीअ जो पुछो कयो। असांजो सिमर असां साण हूंदो आहे। ये लतीफ़ नूरन सां हिसाब किताब चुकतू थियो, न का वसूली थी? न बाबर साईं, न को हिसाब किताब चुकतू थियो, न का वसूली थी। तंहिंजी माना बटाई कान थी, अञा दाणा खरे में पियल आहिनि। जी बाबर साईं। न दादा साईं, नूरल जवाब ॾेई छॾियो। छा पियो चई आलम ख़ान? नूरे जवाब ॾेई छॾियो ऐं तूं कुझु बि न करे सघे? हैफ़ आलम ख़ान, तूं ते हैफ़ आहे। दादा साईं, मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। मां का ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न आहियां आलम ख़ान। वञो सॼो अन्न ज़ब्त करे अचो। अॼु हुन जवाब ॾिनो आहे, सुभाणे कंध मथे खणी ॻाल्हाईंदो असां सां, ऐं परीहं आलम ख़ान वञो वञी जीवा थे अचो। दादा साईं, दाणा तो घर खणी विया। आलम ख़ान ॿियो चई आलम ख़ान, महरान ख़ान जे हुक्मरानी जूं पीढ़ियूं ॾखण लॻियूं आहिनि। हवेली जूं दीवारनि खे उॾोही लॻी चुकी आहे। आलम ख़ान, नुक़सान ॾींदी आलम ख़ान, नुक़सान ॾींदी। वञो हुननि जा घर साड़े छॾियो, हुननि जा बचा दर बदर करे छॾियो। वञो। कान हींअर तव्हांजी तबियत ठीकु कोन्हे, आउं वरी खणी मेवाड़ी ईंदुसि। चङो छुटकार, ॾियां ॾियां। माणक किथां पियो अची? इन ॻाल्हि खे छॾियो,
तव्हां हुकुम कयो, तव्हां कीअं अचण जी तकलीफ़ कई? मानक आई त ख़ुशि न। ख़ुशि उहे आहिनि जिन सच जे दग ते हली कमायो। असीं त खसारे में आहियूं। हिकु ॻाल्हि त ॿुधा, पुछो। तव्हां असां पुर्तगेज़नि सां नाराज़ छो आहियो? तव्हां सिंध सां चङाई कान कई आहे फादर। तव्हां ठटे वारो गंज शहीद ॿुधो आहे? ॿुधो आहे। इहे उन्हनि बेगुनाह सिंधियुनि जा इज्तिमाही क़ब्रिस्तान हुआ जेके अवां पोर्चुगेज़नि जे हथां बेगुनाह शहीद थिया। इहो ई त चवां थी, उन्हनि ज़ालिमनि जे मुखालफ़नि यसू मसीह खे हथ में किलियूं ठोके सिलिब ते चाढ़े छॾियो। तुंहिंजो मतिलबु आहे त यसू मसीह खे सच जी सज़ा मिली? बेशक। मखदूम बिलावल वॾो ओलिया हो जंहिंखे पोर्चुगेज़नि शाह अरगून जे हथां घाणे में पीड़ाए छॾियो। सलेब ते लटकाइण वॾो ईज़ा आहे, पर घाणे में पीड़ाइण ऐं सो बि जीअरे पीड़ाइण उन खां बि वॾो ईज़ा आहे फादर। असांजी भलाई लाइ रुगो यसू मसीह न, पर ॿिया बि केतिरा ई बेगुनाह सलेब ते लटकिया आहिनि। बिल्कुलु। हिन दुनिया में जेको थोरो घणो सोजरो आहे उहो उन्हनि शहीदनि जी रत जी रोशनी आहे। मोहबत अहिड़ो हथियार आहे जंहिंसां वॾे में वॾी जंग फतह करे सघिजे थी, ऐं आऊं यसू मसीह जी मोहबत जो पैगाम जो पंथ हलाए कॾहिं नूरल जे पुट सारंग खे सुञाणी? हा ऐं कानू खे? हा साईं। हिननि जो ॾस ॾींदे इहे ॿई किथे मिलंदा? मूंखे ख़बर न आहे साईं। मुंहिंजो नालो बाज़ खान आहे ऐं चंपो जी अखि कढी ॾींदो आहियां। सची ॿुधानी चंपो न हणई। मूंखे दस्ते बादशाह पीरे जो कसम आहे, मूंखे का ख़बर कान्हे। अरे तोखां थो पुछां न। मां चयुमि न। अरे तूं ईअं कोन ॾसी ॾे। मुठी कपे जहिड़ी थो ॾे। मूंखे का ख़बर कान्हे का बाबा, मूंखे का ख़बर कान्हे। मांखे छा मारियो साईं, मांखे छा मारियो? अरे अब्बा रे, अब्बा रे, अब्बा रे। वक़्तु थो हाणे। मुंहिंजो नालो बाज़ खान आहे ऐं चंपो जी अखि कढी ॾींदो आहियां। अचो। साह कढियो हुई मां सदको वञे मुंहिंजी बरसात। हल रे हल, चितरू न कर। हाय हाय, जॾहिं न वॾो फुड़ो वसे त मन में खुंबियो फुटियो पियो वञे, मां सदको वञे। ठहियो ठहियो वञा थी। हे कोन्हे को हवारा ला मारत न ॾे, छा खपई मां सदको वञे। पहिरियां ॾे डर वारी टा टा त छॾ। वात बंद, सफ़ा बंद। चयो छा खपई? नंढड़े मालिक जी शादी थियण वारी आहे। हलड़ी जंहिंखे असां हथनि सां निपायोसीं तंहिंजी बि शादी मोला कर का सणाई सफ़ा मरी विया हूं। पोइ रेशमी वॻो त आणे ॾे न। जॾहिं न पघार विझी ईंदी आहे त वॾियूं फरमाइशूं कंदी हुई, उहो त पुछंदी बि कोन ही। न कोन, असुल न। तो वरी कॾहिं मुंहिंजे लाइ रेशमी वॻो आंदो आहे? ॿुध भला आणी ॼाए। पहिरियां आणे ॾे न। ओए परचंदी है न? हा। अपाड़े शादी भी कंदी है? हा। शादी भी कंदी। बड़े मां त मरी वियुसि, मुंहिंजो त टीजो ई थी वियो। मेरी ॿिए कुर्बानी कर, वॾेरनि जो को असील कुकड़ खपाए, मां सदको वञा पंहिंजे ख़र्च ते त शादी कयो।
पास तू हिते छो नथो अची सघां छा? सुठो नथो लगे। मोहब्बत कंदड़ दिलियूं हर पाबंदी हर क़ाइदे हर रीतियुनि रस्मनि खां आज़ाद हूंदियूं आहिनि। ज़माने जी तपश खां टिॼां पई। ज़माने जी तपिश अंदर जे उॿार खां वधीक नाहे। इहो त तूं चई सघे थो, मर्द आहीं न, इन करे। मोहब्बत जी माक जो हिकु फुड़ो ज़माने जी तपिश लाइ काफ़ी आहे। मोहब्बत करण वारनि खे मिलियो ई छाहे, रुड़कनि सां उन्हनि जी क़िस्मत लिखी वई आहे। त तूं मोहब्बत जी ताक़त खां नावाक़िफ़ आहीं। ख्वारी उन्हनि जे अंदर में आखेरो ठाहे वरितो आहे। बदनामी नांग बणिजी करे हर वक़्तु डंगंदी रहे थी। त छा तूं मूंसां प्यार कोन थी करी? इहो तुंहिंजो प्यार ई त आहे जेको एतिरो सोचण ते मजबूर करे थो। तूं छा थो सोची त तुंहिंजो प्यार फ़क़ति हिकु तरफ़ो ई प्यार आहे? जनाब, तूं ग़लति पियो सोची। सॉरी बाबा, गलती थी वई। अच ताणे हलूं। न शहबाज़ न, सॉरी, आऊं पाण ई हली वेंदसि। जीम, आऊं तोखे वठण आयो आहियां। प्लीज़ प्लीज़ तूं वञ, कोई ॾिसी न वठे। ओके ओके। आज़म खान जी दादा ही मां छा पियो ॿुधां? छा थियो दादा साईं? छा इहो सच आहे त उर्मी बग़ावत ते लही आया आहिनि? अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे दादा साईं, पर जेकॾहिं आहे तॾहिं बि तव्हां को बि फिक्र न कयो। फिक्र करण जो वक़्तु अची वियो आलम खान। अॼु ॾींहं ताईं मुंहिंजी चेड चिॿी कान थी वई, पर लॻे थो त हाणे कंहिंजे सहारे मूंखे सिधो बीहणो पवंदो। अहिड़े वक़्तु अचण खां अॻु मां वक़्त खे मौत जी निंड सुम्हारे छॾींदुसि दादा साईं। आलम खान, पीढ़ियुनि जूं पीढ़ियूं फुटी वियूं, पर कंहिंखे मजाल कान थी जो असांजे साम्हूं कंध बि खणी सघनि। ऐं हाणे ॾुतड़नि पीढ़ियुनि जा भलूगड़ा असांजे माण्हुनि जे मथां हला कनि। न आलम खान, या त असांजा बाज़ू कमज़ोर थी विया आहिनि या हुननि में सख अची वई आहे। ॿुधाए आलम खान। अदा साईं अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। रियासत जो निज़ाम पंहिंजी जाइ ते अटल आहे। तव्हांखे कंहिं ग़लति ॿुधायो आहे। आलम खान, दुआ कर त इहो ग़लति हुजे, न त रियासत खे दूहनि जे कारण ककरनि में बदिलाए छॾींदुसि। हालाराम गोठ थो वञे। जो ख़ैर ताने? दोस्त सां मिलण पियो वञा, सोचम चाचा वारनि सां बि मिली अचां। पर हिकु ॻाल्हि यादि रखजांइ। कहिड़ी ॻाल्हि? बाबा वारनि जे कंहिं बि मसइले ते डिस्कस न कजांइ। तूं फिकर न कर, तोखे गिला कोन मिलंदी। तुंहिंजी त आदत आहे हर भर बहस कंदो आहीं। ज़मीन ॼाणे, ज़मीन जो कमु ॼाणे। जमील ज़मीनदारी हलाइण हर कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। ज़मीन जो मतिलबु त ज़ालिम बि न हुअणु खपे। ख़ैर कॾहिं थो वञी? हालात सुभाणे वेंदासीं। चङो, सुभाणे शाम जो अची मूंखे हाल हवाले ॾिजांइ।